वधाइण जी खोट खिलाफ़ आबादगारनि सां एके जे इज़हार तौर पीपल्स पार्टी की मरकज़ी सर ते मुख़्तलिफ़ शहरनि में ट्रैक्टर ट्राली मार्च। कराची, हैदराबाद, शहीद बेनज़ीराबाद ऐं सखर डिवीज़न में ट्रैक्टर ट्राली मार्च करण जो सिलसिलो जारी। हैदराबाद डिवीज़न के मुख़्तलिफ़ ज़िलनि मां काफ़िला फतेह चौक पहुंचण जो सिलसिलो जारी। बिलावल भुट्टो ज़रदारी थधी सड़क ते मुख़्तलिफ़ शहरनि मां ईंदड़ कारकुननि जे मिड़ाके खे ख़िताब कंदो। वफ़ाक़ी हुकूमत पारां घरेलू वाइपेदारनि लाइ बिजली वधीक 95 पैसा फ़ी यूनिट महांगी करण जो इम्कान। वफ़ाक़ी हुकूमत जी दरख़्वास्त ते नेपरा में ॿुधणी बाद फ़ैसिलो महफ़ूज़। हुकूमत बुनियादी अघनि में 95 पैसा फ़ी यूनिट ताईं इज़ाफ़े जी दरख़्वास्त ॾिनी आहे। कोरोना की पखेड़ रोकण लाइ कराची के ॾखण ज़िले के कुछ इलाइक़नि में माइक्रो ऐं स्मार्ट लॉकडाउन लागू। कोरोना जा 402 केस ज़ाहिर थियण बाद माइक्रो ऐं स्मार्ट लॉकडाउन लागू करण जो नोटिफिकेशन जारी। गार्डन सदर सिविल लाइन्स वारनि इलाइक़नि में कंहिं बि क़िस्म जी गॾिजाणियुनि ऐं तक़रीबुनि ते मुकमल तौर ते पाबंदी। कोरोना मुतासिर इलाइक़नि में गैर ज़रूरी अच वञ ते पाबंदी लागू कई वई आहे। मुल्क में कोरोना वायरस में 8 मरीज़ फ़ौत। हयात विञाईंदड़नि जो गुण 30,105 थी वियो। 24 कलाकनि दौरान 7,195 नवां केस रिपोर्ट। मजमूई अंगु 13,74,800 थी वियो। कोरोना वायरस की शरह 12.53% रही। जस्टिस आयशा मलिक सुप्रीम कोर्ट पहिरीं औरत जज जी हैसियत से हलफ खणी वरितो। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद जस्टिस आयशा मलिक के उहिदे जो हलफ खणायो। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद चवे थो, जस्टिस आयशा मलिक पंहिंजी क़ाबिलियत जे बुनियाद ते जज थी आहे। असां कंहिं बि शइ जो क्रेडिट न खणंदासीं। जस्टिस आयशा मलिक मुल्की तारीख़ में मुक़ररु थींदड़ पहिरीं औरत जज आहे। केटी बंदर वेझो समुंड में ॿेड़ियूं ऊंधियूं थियण सबबि ॿुॾी वियल 10 ॼणनि मां हिकु माण्हू जो लाश ठाहियो। लाश जी सुञाणप इब्राहिम हैदरी वासी नूरुल इस्लाम तौर थी। ॿुॾी वियल 9 माण्हुनि जी ॻोल्हा लाइ रेस्क्यू ऑपरेशन जारी। कंबर भरसा गुरदरिया खान चांडियो मां गुम थी वियल मासूम ॿार जो हबावड़ में गुज़िरियल ॾींहुं पुलिस पारां मुक़ाबले में दहशतगर्द ॼाणाए मारियल मीरपुर माथिल वासी मामदीन पिताफ़ी जे वारसनि जो एहतजाज। कंबर वेझो ॻोठ अलारितो चांडियो में 6 महीने जे ॿार फौत थी वियो। वारसनि थाणे आॾो लाश रखी धरणो हयो। नंढे मुंशी रस्ता रोक ऐं घर ते काह करे रंडकूं विधियूं। वारसनि जो इल्ज़ाम सुननि चवणु आहे त वक़्त सिर इलाज न थियण सबबि ॿारड़ी फौत थी वई आहे। ठटे में वधंदड़ बदमनी खिलाफ़ वापारी ऐं शहरी रोडनि ते निकिरी आया। छतो चंड वासियुनि जो क़ौमी शाहराह ते धरणो। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त पुलिस जी नाअहली सबबि चोरियूं फुरियूं ऐं धाड़ा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। सिंध जे महान सियासतदान शहीद अला बख्श सूमरे जे फर्ज़ंद ऐं अॻूणे सूबाई वज़ीर रहीम बख्श सूमरो जो विछोड़े के 17 बरह विहामी विया आहिनि। सियासत में शराफ़त, ईमानदारी ऐं ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो करण जे हवाले सां मशहूर रहीम बख्श सूमरो सिंध काबीना में मुख़्तलिफ़ दौरनि में वज़ीर रहियो। हिन अयूब जे दौर में एहतजाज दौरान असेंबली जी सीट तां इस्तीफ़ा ॾिनी।